टोल में तव्हांखे ब्रेकिंग ख़बर ॾींदासीं। ठुल प्रेस क्लब जे चूंडियल उहिदेदारनि जे मान में महफ़िल मौसीक़ी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। उन सिलसिले में ठुल जे मक़ामी होटल ते सूफ़ी अमीर अहमद नूनारी जी मेज़बानी में राग रंग जी महफ़िल तक़रीब जेकी आहे मुनक़िद कई वई, जंहिंमें फ़नकार इस्तान सरकी मोहम्मद मिठल चना मुख़्तलिफ़ सिंधी गीत ॿुधाए महफ़िल में शरीक थींदड़नि खे झुमाए छॾियो। उन मौक़े ते आयल महिमान जे लाइ महिमानी जो इख़्तिताम पिणु कयो वियो, जॾहिं त JUI जे अॻुवाणनि सैयद अब्दुल्ला बासत शाह, डॉक्टर खलील अहमद खोसो, गस्तार ठुल जे तालके सदर शफ़ीक अहमद नूनारी, अब्दुल सत्तार खोसो, जानवन जाफ़री, अर्ज़ मोहम्मद बुल्लो समेत मुख़्तलिफ़ पार्टी जा अॻुवाणनि ऐं शहरनि ऐं नौजवाननि प्रेस क्लब पहुची करे कामयाब सलमेदारनि खे मुबारकूं पिणु ॾिनियूं।